ही इर्शाद रब्बानी सां ताल्लुक़ रखनि था। तव्हां मूंखे यादि रखो, आउं तव्हांखे यादि रखंदुसि। अलाह जी रसीअ खे मज़बूती सां झलियो ऐं टोलनि में न विरहाइजो। जंहिं कूड़ ॻाल्हायो उहो नामुराद थियो। बेशक अलाह वटि वधीक इज़त वारो उहो आहे जेको वधीक परहेज़गार आहे। जेकॾहिं तव्हां ते का मुसीबत अचे त उन ते सबुरु करियो। तव्हां अलाह जे कहिड़ी कहिड़ी नेमतनि जो इनकार कंदव। अलाह नेक कमु कंदड़नि सां मुहबत रखे थो। अलाह खां सवाइ तव्हांजो को बि कारसाज़ ऐं मददगार नाहे। अलाह गनी आहे ऐं तव्हां सभु मुहताज आहियो। अलाह ताला जंहिंखे चाहे इज़त ॾे ऐं जंहिंखे चाहे ज़िल्लत ॾे। बेशक नेकियूं बुराइनि खे मिटाए छॾनि थियूं। ॾुखनि खां पोइ सुख मिलंदा आहिनि। जेको शख़्स ख़ुदा खां डिॼे थो, ख़ुदा उन लाइ ख़ुशहाली पैदा करे थो ऐं उनखे अहिड़ो हंधि रिज़्क़ ॾिए थो जेको संदसि वहम ऐं गुमान में बि न हुजे। अलाह तोकिल कंदड़नि सां मुहबत रखे थो। ॼाणे ॿुझी हक़ जी ॻाल्हि खे न लिकायो ऐं न ई सच खे कूड़ सां मिलायो। जंहिं ॻाल्हि जो वाइदो करियो त उनखे निभायो। जेके माण्हू वाइदे पाड़नि था उहे ई सचा सजनि था। ख़ुदा ताला कॾहिं बि उन क़ौम जी हालत नथो बदिले जंहिंखे पाण पंहिंजी हालत बदिलाइण जो ख़्याल बि न हुजे। अलाह सब्र कंदड़नि सां गॾु आहे। अमानतूं उन्हनि जे मालिकनि जे हवाले कंदा करियो। वालिदैन सां सुठो सलूक करियो। जीअं अलाह तव्हां सां अहसान कयो तीअं तव्हां बि ॿियनि सां अहसान करियो। अलाह जी रहमत मां कॾहिं बि नाउमेद न थियो। माण्हुनि सां कॾहिं बि बेरुखी सां पेश न अचो। ए मुस्लमानो, इहो कुझु छो था चओ जेके कुझु करे नथा सघो। तव्हां जेकॾहिं अलाह जी नेमतुनि खे ॻणणु चाहियो त ॻणे नथा सघो। गमराहनि खां सवाइ अलाह जे रहमतुनि खां केरु मायूस थियो। मुमकिन आहे त का शइ तव्हांखे नापसंदि हुजे ऐं उन में तव्हां लाइ भलाई हुजे ऐं काई शइ तव्हांखे पसंदि हुजे पर उन में भलाई न हुजे। अहसान मञराए जताए ऐं ॾुख ॾेई पंहिंजी सदके खे ज़ाया ऐं बर्बाद न करियो। ॿुधी छॾियो, दिलि खे सुकून अलाह जी यादि मां नसीब थिए थो। मुस्लमान पाण में भाइर आहियो। ॿिनि मुस्लमान भाइरनि में सुलह नामो कराए छॾियो। उहा हिकु वॾी नेकी आहे। नेक रोशन इख़्तियार करियो। अलाह नेकिन खे पसंदि करे थो। पाण में हिक ॿिए सां भलाई करणु न विसारियो। ए दुनिया जी ज़िंदगी कुझु नाहे, बसि हिकु दिलि जी विंदुर ऐं रांदि आहे। जंहिं अलाह ते भरोसो कयो उन लाइ अलाह काफ़ी आहे। न्याज़ ऐं सब्र जे ज़रिए कुवत हासिल करियो। जेको ज़रे जेतिरी बि नेकी कंदो त उहा हुन लाइ अॻियां ईंदी ऐं जेको ज़रे जेतिरी बि बुराई कंदो उहा हुन जी अॻियां हूंदी। बेशक